अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु असां रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जेको दोस्तों राति को एपिसोड हो तमामु ज़बरदस्त एपिसोड हो। हाणे ड्रामे खे दोस्तों ॾिसिजो, मचाईंदा, ड्रामे खे ख़तमु कोन कंदा। ड्रामो इहो अञा हलंदो, ॾिसिजो ड्रामे खे, छो त अञा नयूं एंट्री थियूं आहिनि। जेको आहे सो रावल खान जेको आहे सो उहो बि पहुची वियो आहे मैदान में। रावल खान पहुचण साण ई दोस्तों ॾिसिजो रूंडे खे अहिड़ी भञ ॾींदो, अहिड़ी त रूंडे खे भञ ॾींदो, जो रूंडो जेको आहे सो ॾींहंनि खे ॾिस ॾींदो। पहिरियां रावल खान जीअं ई निकिरंदो त रूंडे खे भञ ॾींदो। ऐं रावल खान जो गेटअप जेको आहे तमामु ज़बरदस्त आहे। हुनजो वारनि जो स्टाइल तमामु, वार हुनजा तमामु वॾा आहिनि, हुनजो गेटअप स्टाइल तमामु भलो आहे ऐं उहो तमामु बहितरीनु अदाकार आहे। ऐं दोस्तों पंहिंजावेरी ड्रामो ख़तमु कोन थींदो, ड्रामे खे अञा हलायो वेंदो। ॾिसजां त अकबर खान जेको आहे सो जहिड़ी हिन जी पोज़ीशन आहे न, अकबर खान जी चाकर खान खे माराए चाकर खान खे, कोमल खे, ॿिन्हिनि खे मुंहिंजे ख़्याल में त माराईंदो। छो जो जेको राति ॻाल्हियूं पियो करे, मुंहिंजे ख़्याल में छो त ड्रामे वधाइण जे करे उहो अची वियो आहे न रावल खान, इन जे करे चाकर खान खे कढंदा। ॾिसिजो कीअं करे मिड़ी ड्रामे खे वधाईंदा। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी था। अगरि अपडेट सुठी लॻे त वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।